अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तार सिरा आयो एसटी न्यूज़ ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ हाज़िर आहियां। नाज़रीन, सिजावल खां सलीम मलाह जी रिपोर्ट मूजिबि सिजावल शहर के 8 ऐं 9 वार्ड में बिजली न हुअण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ मरहल जे रहवासी औरतुनि नाइकटन उर्स में पब्लिक पार्क वटि सिजावल ठटो रोड ते 2 कलाक ताईं एहतजाजी धरणो हणी हेस्को इंतज़ाम जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन दौरान औरतुनि जो चवणु आहे त असांजे वार्डन में महीननि खां ट्रांसफार्मर ख़राब पिया आहिनि, पर सरमाएदारनि जे घरनि में बिजली हले पई, उन जा ट्रांसफार्मर ख़राब थियनि था त कलाक अंदरि ॿिया ट्रांसफार्मर लॻियो वञनि। ग़रीबनि जी का बि वारसी नाहे। गुज़िरियल 6 महीननि खां असांजे वार्डन में बिजली न हुअण करे असां तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। घर में पाणी कोन्हे, बीमारी में मुब्तला असांजे घर भातियुनि जी हालत गर्मी सबबि बेहतर ख़राब आहे। मजबूर थी रोड ते निकितियूं आहियूं। उन दौरान MNA सैयद अयाज़ अली शाह शिराज़ी पारां धरणे हंधि पहुची एहतियाज कंदड़ औरतुनि खां मसइलो ॿुधी खेनि अॼोके ॾींहं ते बिजलीअ खां मुतासिर वार्डनि जी बिजली बहाल करण जी यकीन दहानी करण बैदि धरणो ख़त्म कयो वियो।